विद्यार्थियों, सिंधी लोक कला मज़मून खे अॻिते वधाईंदे अॼु पाण ॼाणंदासीं त साज़नि जे बारे में लेखक छा ॿुधायो आहे। ॿुधायो त साज़ बि घणा आहिनि, जहिड़ोकि यकतारो, दुहिल, पारा, करनी, मुरली, बोड़ींदो, ढोलक, ठिकरियूं, खड़ताल ऐं सभिनी खां सरस मुंहिंजो महबूब मटको। दिले वॼाइण वारा त भले भले पिया आहिनि, दिले ते ठक ठक करे ताल वठणु सवलो, पर इन्हीअ मिटीअ ते मणक मणक मां ॿोल कढणु कंहिं कामिल जो कमु आहे। सिंध में नाच बि निराला आहिनि। सिंध जे लोक नाचनि में केॾी सादगी, असलियत, रंगीनी ऐं दिलकशी आहे। नाच बि जुंबश आहे, जोश, मस्ती आहे ऐं भक्ति आहे। छेॼ हुजे या झुमिर, धमाल हुजे या भॻत, चींगो हुजे या जमालो, छेॼ मर्दनि जो नाच आहे ऐं ख़ासि हिंदुनि जो। छेॼ गुजरात जे ढोकला रास खां घणो दिलचस्प ऐं रंगीन आहे। शरनाईअ जे शोर ते ऐं दुहिल जे डमक डमा ते छा त नाचूं पाण था पटिनि। हुननि जी फेरी निराली, उथ वेह वणंदड़ ऐं ढोकलनि जी डड़क डड़क जोश ॾियारींदड़। बहिराणो जे चौधारी झुमरियूं ॾींदे त ख़ासि मौज में अची वेंदा आहिनि। झूलेलाल त ॿेड़ा ई पार झुमिर ख़ासि ज़ालुनि जो नाच आहे। फ़क़ति ढोलक या थाल ते ताल वठाइण वारियूं ज़ालूं विच में वेहनि, थाल या ढोलक बि वॼाइनि त मिठे मिठे सुर में लाॾो या सहरो बि चवनि। होॾां ज़ालुनि जो ॿियो झुंड पेरड़ा खणी फेरियूं पाए सादो सूदो नाच आहे। सादियूं ज़ालूं नचनि, पर इन सादगीअ में केॾी न सचाई ऐं सूंह आहे। चए थो त ख़ुदा जब हुस्न देता है तो नज़ाकत आ ही जाती है। धमाल कलंदरनि जो नाच आहे। अल्लाहू इश्क में रतल रिध जॾहिं नगारे जे धमाल ते अल्लाहू अल्लाहू ऐं सखी कलंदर जा नारा हणनि था, टिप ॾियनि था, तॾहिं त दरगाहुनि में ईअं पियो सम्झिबो आहे त सूफ़ियुनि जे सॾ ते महबूब पाण अची हाज़िर थियो आहे। शादीअ जे वक़्तु या सांभ वक़्तु सुवंदो आहे। सभिनी नाचनि खां निरालो नाच आहे सिंध जी भॻत। सिंध जी भॻत कंहिं बि सिंधीअ खां ॻुझी कोन्हे का। हिंदू हुजे वा मुस्लमान, भॻत ॾिसण लाइ मुंतज़िर। भॻत में ॿियनि नाचनि खां वधीक हुनुर खपे, रियाज़ खपे, सवाइ भॻत पूरे मयार ते न अची सघंदी। भॻत नृत्य ऐं नट जो अनोखो मेलाप आहे। अञा बि वधीक मलवार जे कथकली, उत्तर प्रदेश जे कथक, गुजरात जे कथा, बेंगाल जे कीर्तन ऐं महाराष्ट्र में भाव रस खे मिलाए भॻत चई सघिजे थो। भॻत में ॿियनि नाचनि खां वधीक हुनुर खपे। हिंदू हुजे वा मुस्लमान, भॻत ॾिसण लाइ मुंतज़िर। रियाज़ खां सवाइ भॻत पूरे मयार ते न अची सघंदी। भॻत नृत्य ऐं नट जो अनोखो मेलाप आहे। अञा बि वधीक मलबार जी कथकली, उत्तर प्रदेश जे कथक, गुजरात जे कथा, बेंगाल जे कीर्तन ऐं महाराष्ट्र जे भाव रस खे मिलाए भक्ति चई सघिजे थी। भॻत जी पोशाक बि निराली, डिघो जामो बदन ते, कमर में कमरबंद, मथे ते ॻाढ़ी या पीली पगड़ी, ॻिचीअ में दुशालो, पेरनि में घुंघरू पाए ऐं फेरियूं पाए, तॾहिं त परियां ईअं पियो लॻे त मोर पंहिंजा खंभ खोले नाच पियो करे ऐं पंहिंजे ढेल खे रिझाए। भॻत रिझाए भॻतनि खे ऐं भॻवान खे अॼु बि संदसि पायल जी झनकार पई कननि में गूंजे। राग ऐं नाच खां सवाइ सिंधियुनि पंहिंजी कला अदब या साहित्य में बि प्रगट कई आहे। सिंधी साहित्य या ॿोलीअ ते जेकी राया आलमनि ॾिना आहिनि, तिन मां फ़क़ति हिकु थो पेश करियां त हिकु बर्टन जहिड़ो जग प्रसिद्ध अदीब पंहिंजे किताब सिंध एंड दी रिसर्च में चवे थो त नज़्म नसुर खां वसीअ आहे। वधीक मुल्हाइतो मरहठी, हिंदी ऐं
ब्रज भाषा उन जी कविता खां कंहिं बि हालति में घटि नाहे। सिंध जे पाड़ेसरियुनि जूं ॿोलियूं जहिड़ोक पुश्तो ऊंधनि काफ़ियुनि ऐं कम कढियूं आहिनि, मगर सिंधी ॿोलीअ खे ख़ासि पंहिंजा वज़न ऐं काफ़िया आहिनि। सिंध जे शहर में मिठास आहे त लतावत आहे, लफ़्ज़नि में इस्तेमाल में पूरी जोड़जक आहे, ताज़गी आहे, नवाण आहे, सादगी ऐं बुलंद परवाज़ आहे। इहो साहिबु अॻिते हली करे चवे थो त मज़मून खे हक़ीक़त जे जामे पहिराइण लाइ वॾा मनसफ़ मकानी लफ़्ज़ ऐं इस्तिलाह कमु आणींदा आहिनि। सिंधी शहर जे सिंधी नाज़ करे सघनि था। सिंधी शहर में केतिरी ताक़त आहे तंहिंजो अंदाज़ो इन्हीअ मां लॻाए सघिजे थो त सूफ़ी आलिम बि पंहिंजे अरबी ऐं फ़ारसी मज़मून में सिंधी बैत कमु आणण खां आर न कंदा आहिनि। असांजी ॿोली सादी सूदी आहे, जहिड़ा माण्हू सादा सूदा ऐं सिधा सवाटा आहिनि। जीअं असांजी ॿोलीअ में वर कोन्हे, तीअं असांजे माण्हुनि में बि वर कोन्हे। सिंधी अढाई घरनि जो ख़ैरु घुरी पोइ पंहिंजे घर जो ख़ैरु घुरंदा आहिनि। सुलह पसंदि, सभ जो भलो चाहींदड़ ऐं सिंधीअ पंहिंजा ख़्याल ज़ाहिर करण लाइ ॿोलीअ जो ज़रियो बि इहो अख़्तियार कयो आहे, जंहिंसां संदसि सुभाउ जी ॼाण पवे थी। सिंधी मिठो आहे, रोशन दिमाग़ आहे, ॿिए जे अहसास जो क़दुरु ऐं इज़त कंदड़ ऐं तमामु फ़राख़ दिलि आहे। जेके माण्हू ॿिए हंधि सुख सलामतीअ सां रही न सघिया या जे मत ॿियनि वटि मान पाए न सघिया, जिन सिंध में अची साहु पटियो, इज़त पाती। डॉक्टर मैकले जो शामिल राय आहियां त जॾहिं हू साहिबु फ़रमाए थो त सिंधीअ खे चङीअ रीति सुञाणण वारा कॾहिं बि ईअं चई न सघंदा त सूफ़ी मत जो आदर सिंध में क़ज़ा सां थियो, माना इतिफ़ाक़ सां थियो। सूफ़ी मत जी शुरूआति किथे बि थी हुजे, पर उन में पल जो बि गुमान न आहे त जेकॾहिं इहो मत सिंध में ॿिए कंहिं हंधि दाख़िल न थिए हा त उन जो जनमु ख़ुदि सिंध में थिए हा। सिंधी प्रेम जा पुतला, सभ खां प्रेम जो वर्ताव करण वारा, सवाइ प्रेम जे ॿियो कहिड़ो रस्तो था अख़्तियार करे सघनि। सिंधी निमाणा, दंगे फ़साद खां दूर, कसरत में वहदत ॾिसंदड़ आहिनि। मुंहिंजी दावा खे परखिणो हुजे त सिंधी साहित्य जो साहु वठो, शाह जो रसालो नज़र मां कढो, सचल सरमस्त जा ग़ज़ल पढ़ो या सामीअ जा सिलोक जूंगारियो। शाइर था ॿोलियुनि या सिंध जी आत्मा थी ॻाल्हाए। असांजो अदब असां जी ज़िंदगीअ जी परछाई आहे। लोक साहित्य उन खां वधीक। अणपढ़ियलनि वटि बि इल्मु आहे, ॾुॾनि वटि बि, माना कमज़ोर वटि बि ॾाहप आहे, सादी जनता में बि सियाणप आहे। आम दहकानियुनि वटि बि अकुल आहे। अदब पंहिंजो फ़न ॾेखारे सघनि था त सुघड़ पंहिंजे कला जी प्रगट नथा करे सघनि। सिंध जे अवाम जो अदब ऐं लोक साहित्य बि ऊचो आहे। लोलियूं हुजनि या लाॾा, ओराणा हुजनि या पंजड़ा, पहाका हुजनि या टोटका, मोमा हुजे या प्रोली, ॾह सरनामो हुजे या हुनुर, गीत हुजनि या आखाणियूं, किस्सा या ॾंद कथाऊं, छा त मंझंदि रमज़ूं रखियल आहिनि। केतिरी न कला समायल आहे लोक साहित्य जे हर अंग में ऐं केॾी न माना, केॾी न ॼाण। लोक साहित्य मां लोकनि, रीतियुनि, रस्मुनि ऐं रवाजनि जी ख़बर पवे थी, संदनि रहणी कहणी ऐं रोशनीअ थी पवे। छा संदनि लिबास आहे, छा संदनि सिंगार जो सामान आहे, कहिड़ा कहिड़ा ज़ेवर ऐं कमु आणीनि था, छा संदनि विश्वास ऐं अक़ीदा आहिनि, वग़ैरह। इहो सभु असांखे लोक साहित्य मां महसूसु थिए थो। त इहो थियो असांजो लोक कला, सिंधी लोक कला। त लोक साहित्य मां कहिड़ियूं कहिड़ियूं कलाऊं लोक कला में अचनि थी, इन जे बारे में असांखे लेखक सॼी ॼाण
ॾिनी आहे। हिन जा क्वेश्चन्स तव्हां कजो। इहो इम्पॉर्टेंट चैप्टर अथव। इन मां जेके आहिनि व्याख्याऊं माना हवाला तव्हांजा तमामु घणा पुछी सघे थो। त हिन में पुठियां जेके एक्सरसाइज़ में तव्हांजा हवाला ॾिनल आहिनि घणो करे त उहे पुछिया वेंदा आहिनि, पर हिन खे तमामु गंभीरता सां तव्हां पढ़िजो। थी सघे थो त एग्ज़ामिनर विच विच मां बि के तव्हांखे हवाला ॾिए। ऐं हिन जा जेके क्वेश्चन आहिनि उहे त तमामु इम्पॉर्टेंट आहिनि ई। जीअं हिन में लिखियलु आहे, कला कहिड़नि मुख्य रूपनि में प्रकट थिए थी, स्थूल कला ऐं सूक्ष्म कला में कहिड़ो तफ़ावत आहे, सिंधी साज़नि जा नाला लिखो। इहे छा आहिनि क्वेश्चन, नंढे रूप में तव्हांजा ईंदा, घर में सॉल्व कयो ऐं पंहिंजा नोट्स ठाहियो। बसि इहो चैप्टर ते पूरो थियो। नेक्स्ट टॉपिक खणी ईंदासीं नेक्स्ट पीरियड में। बसि अॼु एतिरो ई।